दोस्तों अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त वीडियो ऐं स्टेटस कीअं ठाहिया वेंदा आहिनि। त अचो तव्हांखे उहा एप्लीकेशन उन सॉफ्टवेयर जे बारे में ॿुधायूं जंहिंमें असां एप्लीकेशन में असां वीडियो ठाहींदा आहियूं। त उहा एप्लीकेशन आहे काइन मास्टर सिंधी मास्टर मोड मौजूदु आहे। जेकर तव्हां वटि काइन मास्टर आहे त उन में ठाहे सघो था। त अचो त सिंधी मास्टर खे ओपन कयूं। हीअ तव्हां ॾिसो पिया त हिन जो जेको आहे काइन मास्टर मथे लिखियलु आहे इहा ई आहे। ऐं असां हिन में वीडियो कीअं ठाहे था सघूं त असां पहिरियां कंदासीं हीअ तव्हां जेको साम्हूं ॾिसो पिया प्लस आहे, प्लस जो बटण हिन खे क्लिक कंदासीं त हिन में हाणे असांखे जहिड़े साइज़ में वीडियो ठाहिणो आहे त हुन में ठाहे था सघूं। पहिरियां आहे नंढो, पोइ आहे फुल स्क्रीन, पोइ उन खां थोरो नंढो स्क्रीन। त असां पहिरियां शुरूआति कंदासीं 16.9 खां। हीअ आहे त असां छा कंदासीं, जेकॾहिं असांखे वीडियो को बि ठाहिणो आहे त पहिरियां असां क्लिक कंदासीं मीडिया में। हीअ आहे मीडिया। त असांखे छा करिणो आहे त ईअं सम्झो असांखे वीडियो खणणो आहे। हितां असांजा वीडियो आहिनि, हीअ आहे वीडियो, असां क्लिक कयो आहे। हीअ तव्हां ॾिसो हिनजो बैकग्राउंड म्यूज़िक आहे त असां हिनखे छा कंदासीं, पहिरियों हिन जो वॉइस बंदि कंदासीं। आवाज़ जेको हिन जो वीडियो रिकॉर्ड थियल आहे उहो बंदि कंदासीं। उन खां पोइ असां छा कंदासीं, हिन ते म्यूज़िक एड करिणो आहे त असां ऑडियो में वेंदासीं, फोल्डर। साई ॻाल्हि असां हीअ कलाम था खणूं। हाणे ॾिसो था जेकॾहिं असां हिन कलाम खे कट करणु चाहियूं त हितां खां अची कैंची जे निशान ते क्लिक कंदासीं ऐं वरी ट्रिम टू लिफ्ट ऑफ प्ले हेड क्लिक कंदासीं। वरी हिनखे हिकु जॻह ते दॿाए हिन हाणे हलाए था ॾिसूं। अचो ॾिसो असां हिनखे वरी कट कंदासीं छो जो जितां जो मिसरो शुरू थींदो आहे असां हुनखे उतां खणंदासीं। जेकॾहिं असां हिनखे का पटी या लिखत ॾियूं, सही ॻाल्हि आहे, जहिड़ो हार तोखे वणे। ऐं हिन जो कलर हितां तव्हां कहिड़ो बि कलर ॾेई सघो था। ऐं टेक्सटाइल, हीअ टेक्सटाइल आहिनि सभई, हिन में तव्हांखे जेको वणे। सही ॻाल्हि आहे, असां एम बी सिंधी ते क्लिक था कयूं ऐं हिनखे वॾो बि करे सघूं था, नंढो बि करे सघूं था। ऐं हिते जिते वणी उते रखी सघूं था। ऐं हिनखे बैकग्राउंड जो कलर तव्हां चेंज करे सघो था जहिड़ो तव्हांखे पसंदि अचे ऐं हिनखे फुल करे सघो था। हाणे हिन बैकग्राउंड खे फुल कीअं कयूं जो हिन सॼे स्क्रीन में अचे, त पोइ असां छा कंदासीं, क्लिक कंदासीं फुल विथ बैकग्राउंड। हीअ थी वियो। हिनखे दोस्तों ईअं ई तव्हां अॻिते बि जेको मिसरो ईंदो उहो तव्हां लिखी सघो था। ऐं हिनखे जेकॾहिं एनिमेशन ॾियणु चाहियो तव्हांजी मर्ज़ी, पहिरियां एनिमेशन आहे त हाणे कहिड़े नमूने सां अचे। हीअ एनिमेशन जेकॾहिं हिनखे आउट करणु चाहियूं त आउट एनिमेशन में असां क्लिक कंदासीं, हीअ ख़तमु थी वेंदो।
जेकर ॻाल्हि कयूं त हिन में ॿियो फ़ोटो या वीडियो कीअं खणूं इन ई जॻह ते जिते ही वीडियो ठहियलु आहे, हिन खां अॻिते न हिते त पोइ असांखे छा करिणो पवंदो, लेयर ते क्लिक करिणो पवंदो। लेयर ते क्लिक करण खां पोइ असां मीडिया में वेंदासीं। हीअ साम्हूं मीडिया लिखियलु आहे, उन में वेंदासीं त का बि शइ फ़ोटो वग़ैरह असां उन में खणी था सघूं। उन खां अलावा हीअ ॾिसो था तव्हां इफेक्ट आहे, इफेक्ट को बि ॾेई सघो था। ओवरली आहे जंहिंमें हिन में मुख़्तलिफ़ ॾिसो आहिनि, हीअ सभु शइ तव्हां हिन में लॻाए सघो था। हीअ सभु ओवरले आहिनि, लाइटिंग वग़ैरह। उन खां अलावा तव्हां ॾिसो टेक्स्ट आहे, हैंड राइटिंग आहे, हा हीअ सभु कुझु तव्हां इन में ठाहे था सघो। इन खां पोइ जेकर असांखे को वीडियो सेव करिणो हुजे इहो साॻियो, त असां हिन खे पहिरियां हीअ जेका बटण आहे मोबाइल जे कुंड मथां, मीडिया जे मथां हिन ते क्लिक कंदासीं। हिन ते क्लिक करण खां पोइ वरी हिते ईंदासीं, वरी हीअ जेको आहे शेयरिंग वारो आहे, हिन ते क्लिक करे असां एक्सपोर्ट ते क्लिक कंदासीं त असांजो वीडियो सेव थी वेंदो। त इन ई तरीक़े सां तव्हां काइन मास्टर में वीडियो या स्टेटस ठाहे था सघो। हीअ असां हिकिड़ो स्टेटस कयो हो, वीडियो खयो हो जंहिंमें असां हीअ स्टेटस ठाहियो। जेकर असां फ़ोटो जो स्टेटस ठाहियूं त बि उन जो तरीक़ो सेम आहे, उन जो तरीक़ो इहो ई आहे। उन खां अलावा को बि चेंजिंग न आहे।